खे ख़बर ॾियूं त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे अपडेट कयूं त मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां खे ॾियूं त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ जी मुलाक़ात थी आहे। अव्हां खे ॿुधो त मुलाक़ात दौरान मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे अपडेट कयूं कराची मां त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे अपडेट कयूं त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुलाक़ात दौरान मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे अपडेट कयूं त गवर्नर सिंध कामरान टिसूरी सां नैब कराची जे डायरेक्टर जनरल जावेद अकबर रियाज़ मुलाक़ात कई आहे। अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुआशिरे मां करप्शन जे खात्मे नैब जे किरदार क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे ॿुधो त अहम मुलाक़ात थी आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी, सिंध जे गवर्नर कामरान खान टिसूरी सां डीजी नैब कराची रियाज़ मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात गवर्नर हाउस कराची में थी आहे, जंहिंमें माशरे मां जो करप्शन जे खात्मे उन हवाले सां नैब जे किरदार ऐं क़दमनि ऐं ॿियनि जेके गॾियल दिलचस्पी वारे मामलनि ते मुलाक़ात में ख़्यालनि जी ॾे वठि थी। गवर्नर सिंध मुलाक़ात में इहो चयो त जेके करप्शन कंदड़ अनासर खां जेको आहे उहो रक़म वापसि कराइण में नैब जो अहम किरदारु आहे। करप्शन ख़िलाफ़ आगाही पैदा करे उनखे जेको आहे घटि करे सघिजे थो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।